द्रोशी पर वडे आवाज अवामा जेके भी मदीने वाले सही सा जितरी मोहब्बत आ उतरी बुलंद आवाज से सलाशी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। जिला नौशरो फिरोज की प्यारी जमात दीनदारो कल में बारो अज अवाई साहिद सालियाने प्रोग्राम में मुझे इंतजाई मोहतरम काबिल एहतराम अब्दुल अजीज भाऊ मोहम्मद उस्मान चन्ना साहब जी दावत सरारत है भाऊ मुनवर हुसैन चन्ना साहब जी दावत सरारत है रब साईं के राजी करण जे नियत संगत जाऊं दुआ आई सल्लल्लाहु करीम अवाई सजे चढ़े न बुधण बुधाइण के मंजूर कर फरमाए आमीन के ऊपर वडे आवाज अल्हम्दुलिल्लाह इन मलताई ऐ वरी हल्की सर्दी में जमा सबूरे जो अजण ऐ हिमलताई बेहणो इयो नगाल जो पको ठको सबूत आ तवागे अल्लाह जे कुरान से मोहब्बत आगे अल्लाह जे आखिरी नबी मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत आगे अल्लाह जे दीन सां दीन वारन से मोहब्बत ये यकीन रखो तही मोहब्बतों ही मजलिस ही उजाला ही इंतजार रोज मशर जे दिहाड़े रंग जरूर लाई वडी आवाज से जस आफरीन आई मुबारक आए भाऊ मोहम्मद उस्मान चन्ने साहब के अल्हम्दुलिल्लाह जिन जे मेहनतुन मोहब्बतुन खिदमतुन जो रंग लातो आ मदनी दर दुआ दुआ सल्लल्लाहु अलैहि भाऊ मोहम्मद उस्मान चन्ने साहब जे सेहत में उम्र में बचन में रिज़्क में बरकत अता फरमाए ऐ माने सही जमा जे ला भी दुआ दुआ सल्लल्लाहु अलैहि अवा समूरन जी ईमान में उम्र अमल में रिज़्क में सेहत में बरकत अता फरमाए अवाई संग जिंदगी में वरी को बीर इस्लामी साल जो 3 नंबर महीनो माह रबीउल अव्वल हली रहो आ जेको महीनो मुझे सही जे विलादत जो महीनो आ वफात जो महीनो रबी जी माना है बहार रबीउल अव्वल माना पहली बहार हेडी आले अवांडी आलो अल्लाह जे कलाम मजहू जेको हिस्सो तिलावत कयो थो इनमें अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बा अल्लाह एहसान कयो वा मोमिनन जे मथे भैया दोस्तों अवाई सजी मथो एहसान कंजा चवड़े आवाज थोड़ा कंजा जो अल्लाह जा सब एहसान सब थोड़ा अल्लाह जा अल्लाह फरमायो मां मोमिनन जे मथे एक वडो एहसान हर या अवाई संगे की खबर पई अल्लाह जो थोरो मोमिनन जे मथे पर वो मोमिन केड़ा अजो तो अल्लाह जी कुरान में पूछा क्यों तो कुरान अवल मोमिन वो जेके निशानियों कुरान मोमिन जो बयान करे जाहिर करे अगर ओए निशानियों अवाई सामने आए तब वो मोमिन आए पर ये ओए निशानी अवाई सामने ना है तब वो जो मोमिन ना यूं ऐ समूरा जो अल्लाह जो कुरान सजो जेके हिन मल ताई कुरान बुधण जे इंतजार में ॾाढे जो सुभान अल्लाह वडे आवाज सां तलफमल मुमिनुन अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह जिनके कुरान वाले ॾाढे जो सुभान अल्लाह हथ भाई खड़ी जो सुभान अल्लाह अञा वडे आवाज सां अशआरो तुझे मुझा मोहम्मद रबी एने नपो तुम्हारी जुबान से ऐलान करो तेरी निशानी मोमिन जी तो मोमिन में अल्लाह का जंदो अजा वडे आवाज बुलंद आवाज खौफ कजो रखबो जे खौफ न को झंडे जो न कंडे जो न कबर जो न खैर जो खौफ उनी अल्लाह जो रखबो जे जो हक अजा वडे आवाज फरमाए तो इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह
ताला जो हाल कोने मां समझा तो हींअर ई थकिजी पिया अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह अदा मोमिन के खंड जंदो हां तो कने जो अल्लाह खंड जंदो मोमिनो अल्लाह खंड जंदो बेजा अल्लाह जो कुरान खोल कुरान छा तुझे फरमायो इन्नमा याजुर मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर व क़ाम अस्सलात व आता ज़कात वलम यख्शा इल्लल्लाह अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह जिनके कुरान वणे तो मई तकड़ी जो सुभान अल्लाह चो तो कुरान मिठो आ कुरान रहमत आ कुरान बरकत आ कुरान शिफा है असा जो कचहरी में रात गुजरी वेंदी होन दोस्तन सां रात गुजरी वेंदी होन टीवी जी संदे रात गुजरी वेंदी होन जे ही रात अल्लाह जे कुरान पढ़ण ए बुधण में भी गुजरे तो खुदा जो कसम करी तो जमा ई समझो तन को राजी तो अजा वाली आवाज अल्लाह जो कुरान दो जी सुना मोहम्मद नबी ऐलान कर मुझे घर लगे मस्जिद लगे आबाद होए कत ये जो ईमान हो तो अल्लाह दे निवाल पढ़ता सका दरीदा कुरान दो जो वलम यख्शा इल्लल्लाह अजा वडे आवाज ऐ मा अल्लाह का सिवा बेकार हट जंदा याद रखो कलमे बारो अल्लाह जो खौफ रखो मर्द हो जे या औरत हो जे अमीर हो जे या गरीब हो जे असा जो रोज़ो असा जी नमाज असा जी कुर्बानी असा जी खैरात सारा अमल कबूल करे थींदा जने अल्लाह जो खौफ हो जे अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह हर शइ जो बुनियाद हूंदो आहे बुनियाद पको तमारत पींदी समूरन अमल जो बुनियाद रब खौफ खुदा दे रखियो थी अल्लाह जो खौफ आहे रोज़ो भी कबूल हज भी कबूल उम्रो भी कबूल खैर खैरात भी कबूल जिक्र भी कबूल तिलावत भी कबूल नमाज भी कबूल रुकू भी कबूल क़याम भी कबूल सजदो भी कबूल आज अल्लाह जो खौफ सारी इबादत कबूल अल्लाह जो खौफ कोने त काई जो इबादत अल्लाह वट कबूल कोने अब खौफ का जो रखो अजा वडे आवाज जो अल्लाह जो वडे आवाज जो सुभान अल्लाह सुनो अली साईं अली जा गुलाम नाले जो सुभान अल्लाह सुनो अली साईं जेको दलेर भी हुयो जेको बहादुर भी हुयो पहलवान भी हुयो अली के राज ने बाजू के वठी मदीने मारो सीलाल तो करे अल मदीनतुल इल्म वाली बाबा मा मोहम्मद रबी इल्म जो शरहात इल्म जे शहर जो अलिया तो कने जो सुभान अल्लाह एक अली सही आशो डाले जो सुभान अल्लाह अदामा तो का तो पूछा अली सी बहादुर होयो या न होयो जो होयो अली सी दिलेर होयो या न होयो एनी हारो अली पहलवान होयो या न होयो अली मैदान जो मर्द हो या न हो अली हक लकई अल्लाह अकबर जो नारा है समूरा जो खैबर जो किलो फतेह अजा बड़े आवाज पर हो मुझो सुनोली ये जे बाजू का वठी मुझे सैलाब कयो अली फिल जन्नत अली जन्नतिया पर हो सुनोली अली जे ज़माने जा मारू दा जन अली सी बाजार में हुंदो या मस्जिद में हुंदो अली घर में हुंदो अज़ान ईंदी अल्लाह अकबर अल्लाह सुभान जो दो जी मोजी तती त छोटा वक्त है अञा वडे आवाज जो सुभान अल्लाह एडी हर मुरे खुदा जो कसम करी तो जवाब बाब सिंध बलोचिस्तान हलियो त हिन सदी में घर छडण ॾाढा ॾुखिया इंतजार करणो ॾाढो ॾुखियो आहे अचणो ॾाढो ॾुखियो आहे पर वाके सलाम अवा हिन मल ते वेठा हो अॼु रंग जी विया अजा वडे आवाज जो सुभान अल्लाह ये कुरान वक्त वारन के नसीब थींदो आहे ये कुरान मजाक कोनी एडी आयो मुरे तौरेत में मिठाण न हो इंजील में न हो ज़बूर में न हो जो हिन भेरो वडो मिठाण रखियो अजा वडे आवाज बुलंद आवाज
हिन में नठान न हुजे अली जड़ो ज्वार कुर्बान न थिया उमर जड़ो ज्वार कुर्बान न थिया उस्मान सिंह जड़ो ज्वार कुर्बान न थिया हिन में नठान न हुजे करबला जो शहजादो मुझे सुनी अली जो बहादुर फर्जंद अर्जुमंद दिल बंद बतूल जो बचड़ो इमाम अली मकाम करबला में कुर्बान थिया कुरान सीने में आयो कुरान सीने में आयो कुरान कलब में आयो बच्चा उठा हुसैन कुरान पढ़ंदो रहियो पछाड़ी उन सैया कुरान पढ़ियो पछाड़ी जान कुर्बान कई गुरु हुसैन कुरान पढ़ियो अञा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां तबार दुनिया मुझो मुर्शिद अली जेको बहादुर भी हुयो जेको दिलेर भी हुयो अली जे ज़माने जा माण्हू ता ॼण आज़ान दी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर आज़ान दी अली जे ज़माने जा माण्हू ता ॼण असां अली जे नाल ते नज़र कई अली जी सॼी जान ढकी वेंदी हथ प्यार कंदा दुखियूं पियूं न कंदियूं अली जो अखियूं फिगियूं थी वेंदियूं हुयूं सॼी जान अली साईं जी कंडार जी वेंदी वार उभा थी वेंदा सोने अलीअ खां पुछा कई ओ मुंहिंजा सुनानी जहिड़ो पहलवान जहिड़ो दिलेर जहिड़ो मर्द हेॾो थो ॾके अली चवंदो अज़ान पई अचे मारी शेर ख़ुदा शेर ख़बर मैदान जो मर्द पर अलीअ खे ताक़त कोन्हे अल्लाह जे आलो अल्लाह भी सनम अलाए नबी सनम एडो अल्लाह जो खूब हुंदो कुरान तुझे जमे खौफ अल्लाह जो इहो ई मोमिन जी निशानी बेबी जाते कुरान तो खोल शादो कुरान दे फरमादो वजिलत कुलूब वइजा कुलियत अलैहिम आयातु ज़ादतु ईमाना जिनके कुरान वड़े हथ बड़ी तो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ अल्लाह जो कुरान तुझे बी निशानियां मोमिन जी जड़े मोमिन अल्लाह जो कुरान जो आयत ॿुधंदो रात हुजे जड़ी हुजे कुरान ॿुधंदो मोमिन जो ईमान वधंदो मोमिन खे पैद न वणंदा कसीदा न वणंदा दोहीड़ा न वणंदा शहरी न वणंदी राग न वणंदो तबला न वॼंदा बाजा न वणंदा बीनू न वणंदियूं साज़ न वणंदो जो मोमिन के कुरान वणंदो अब पेरी निशानी मोमिन जी मोमिन के खंड जंदो चौड़ा दे वले आवाज़ अल्लाह बी निशानी मोमिन जी मोमिन के छा वणंदो कुरान जेको अल्लाह का डजे जेके कुरान पढ़े जो है मोमिन अञा वॾे आवाज़ सां चओ अञा बुलंद आवाज़ सां मोमिन के छा वणंदो कुरान हुजूर के चयो ए मोहम्मद हेॾा सोन खपाई त सोन ॾियो चांदी खपाई त चांदी ॾियो जे खानदान मां चवे हाजी शादी करायो पर मोहम्मद कुरान न पढ़ मुंहिंजो दिल पे नबी तुझे ओ मके वारो सारी ज़मीन सोन सां भरेरी जाओ मोहम्मद जे हिकिड़े हथ ते सिज लाए रखो ॿिए ते चिंडो लाए रखो मोहम्मद रबी अबे ॾाॾे जो शहर छॾे वियो पर मां मोहम्मद कुरान पढ़ंदो रहंदो नारे तकबीर नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान हजरत अली अल मुर्तज़ा नारे तकबीर हुजूर अच्छा पढ़ियो जो कुरान वॾे वॾे आवाज़ से सुभान अल्लाह मां कुरान पढ़ा जमायत कुरान ॿुधे चन्ना साहब ॿुधन सोलंकी साहब ॿुधन राजा साहब ॿुधन हुजूर तो कुरान पढ़े रब पाण तो कुरान ॿुधे अञा वॾे आवाज़ सां अञा बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह हुजूर पियो कुरान पढ़े रब पाण पियो कुरान ॿुधे या
अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अव इंकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिल कुरआन तरतीला। अञा ॾाढे ॾाढे दर्जे सुभान अल्लाह कुर्बान वञा हुजूर जी शान ता अधरा जे ट्रेमा निंड ॾाढी प्यारी हूंदी आहे। अधरा जे ट्रेम ते अल्लाह मुंहिंजे महबूब खे जाॻे थो ॾे जेका सोना तुंहिंजे मथां चादर आहे चादर ओढ़ींदड़ नबी कुमल अर्श वारो तुंहिंजे सोना तूं त प्यारो पर तुंहिंजी चादर बि अल्लाह खे प्यारी। अञा वॾे आवाज़ सां छोड़ा चादर ओढ़ींदड़ नबी तो शेमाया बचा गया जे मुझे सोना मोहम्मद औज़द अलैहि सुभान अल्लाह जो आली बोले। अञा वॾे आवाज़ औज़द अलैहि वरत्तिल कुरआन तरतीला। के सोना तू चाहे चाहे कुरान रब मां कुरान पढ़ा अधरा जो ट्रेमा केर कुरान ॿुधे या निंड में आ अशवारो तुझे सोना सारी दुनिया निंड में आ अमीर निंड में गरीब निंड में बखी पकड़ निंड में पर मौजा सोना माला जगाई जगा थो। अजा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह ओ मौजा सोना माला निंड करनाया गदो पर मारब के वही कोने अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम ला तअखुज़ुहु सिनतुन वला नौम। जो जेके निंड कोने पर जेके ऊंघ ही कोने ओ केरा बड़े आवाज़ सां ओ अल्लाह हर मुरे जो खुदा निंड को पाक ऊंघ को भी जो रब पाक जागे जागे तो अधरा हो जे डी हो जे सफर हो जे सद अर्श वारो तुझे जीव संजवा। अञा वड़े आवाज़ सां सुभान अल्लाह। अञा वॾनि आवाज़ सां हिकु थी कुरान हुजूर कुरान पढ़ियो हेॾे हर मुरे मक्के के रंग लगा सही कुरान पढ़ियो मदीने के रंग लगा ॾाढे जो सुभान अल्लाह। अञा वॾे आवाज़ सां हेॾे हर हुजूर कुरान पढ़ियो सिद्दीक़ के रंग लगो। अञा वॾे आवाज़ सां मीर उमर के रंग लगो उस्मान साईं के रंग लगो शेर खुदा के रंग लगो बिलाल साईं के रंग लगो अनस के तलहा के जाबिर के रंग लगो सलमान साईं के रंग लगो जिनके कुरान जो रंग लगो बचारी जोनन सजना तभी कुरान छलियो। अञा ॾाढे दर्जे सुभान अल्लाह ही कुरान एड़ी हस्ती आहे हेॾे हर मुरे कुरान ॿुधंदे हेॾे हर मुरे ईमान वधंदो छा सां जो कुरान सां हेॾे हर मुरे कुरान सां दिल हुजे कुरान सां मोहब्बत हुजे हिकु मामूली हस्ती थोरी आहे। रब अञा सोने नबी ते कुरान नाज़िल न कयो रब जे मां पहाड़नि सां ॻाल्हायो पहाड़न सा जबलन सा आसमान सा ॻाल्हायो अर्श वारो हुजे मां रब ज़मीन सां ॻाल्हायो ज़मीनो मां पंहिंजी अमानत कुरान तुंहिंजे हवाले थो कयां आसमान ज़मीन पहाड़न खां रड़ियूं निकिरी वयूं हे अल्लाह कुरान जी ही अमानत जो बार असांजे खलक मथे सुने साईं हेॾे हर मुरे वा हुजूर जी हस्ती ही अल्लाह भी सुनो मोहम्मद अरबी भी सुनो हुजूर जी उम्मत भी सुनी ये उम्मत के हुजूर जे सदके कुरान मिलियो हेॾे हर मुरे जो ही कुरान भी सुनो। अञा वॾे आवाज़ सां अशवारो जे ज़मीन ऐं आसमान ऐं पहाड़नि सां बराबरि ॻाल्हायो पर जो आसमान ज़मीन ऐं जबलनि खां रड़ियूं निकिरी वयूं इहो किथे लिखियलु आहे जो कुरान वॾे आवाज़ सां जो जिनके कुरान में ॾाढे जो सुभान अल्लाह तेरा फरमाना अरज़ल अमानत लस समावाति वल अर्ज़ सुभान अल्लाह जो आली बोली। अञा वॾे आवाज़ सां हथ खणी जो सुभान अल्लाह। अञा वॾे आवाज़ सां इन्ना अरज़ल अमानत लस समावाति वल अर्ज़ वल जिबालि फबैन अय्यामिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहा अल इंसान
जहूला लियुअज़्ज़िबल्लाहुल मुनाफ़िकीन वल मुनाफ़िक़ात वल मुशरिकीन वल मुशरिकात व यतूबल्लाहु अलल मुमिनीन वल मुमिनात व कानल्लाहु गफ़ूरर रहीमा। वॾे आवाज़ सां हर मनी कुरान को हस्तिया अशवारो तुझे हिन जो बार न को ज़मीन खयो न आसमान न पहाड़ हर मनी अशवारो तुझे ई जाए ते ये कुरान नाज़िल कया पहाड़न ते हिन जे हेबत का पहाड़ ज़रियूं ज़रियूं थी वञनि। चवड़े आवाज़ सां बुलंद आवाज़ लौ अनज़लना जिनके कुरान में डाले जो सुभान अल्लाह कुरान ॿुधण लाइ वेठा हो न वो तो कहे जो सुभान अल्लाह वॾे आवाज़ फरमाए तो लौ अनज़लना सुभान अल्लाह जो हाल ही कोन्हे अञा वॾे आवाज़ लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अञा वॾे आवाज़ अला जबल लराइतहु खाशियम मुतसद्दियन मिन खशियतिल्लाह। रब तुझे हिन जे हेबत का जबल पहाड़ सरियूं सरियूं थी वञनि हा रेज़ा रेज़ा थी वञनि हा। ही कुरान को आवाज़ हिन उम्मत जो शान हिन उम्मत जो वक़्तु भलो आहे भाग भलो आहे जो हेड़ो कुरान में अञा वॾे आवाज़ सां रब अञा सोने नबी से कुरान नाज़िल न कयो सोने रब हिन जी पहिरीं तिलावत पाण कई अञा वॾे आवाज़ सां तौरात न पढ़ी ज़बूर न पढ़ी इंजील न पढ़ी पर सूरत त्वाहा ऐं यासीन जी तिलावत रब पाण कई। उन वक़्त ॿुधण वारा फ़रिश्ता मलाइका उन फ़रिश्तनि ॾाढी सुहिणी गुफ़्तार कई आए अर्श वारा ख़ुदा वक़्त वारी हूंदी उन नबीअ जी उम्मत जॾहिं ही कुरान वेंदो मुबारक जे लाइ घुमंदा ओए कलिमा जेके कुरान ॿुधंदा मुबारक जे लाइ पहुंचो ओए ज़ुबान जेके कुरान जी तिलावत कयो मुबारक जे लाइ घुमंदा ओए ॾींहं जेके कुरान जो दीदार कंदा अञा ॾाढे त जो सुभान अल्लाह खुदा जो कसम अखियूं भी मुबारक वारी अखियूं हेॾे निहारियो ही अखियूं भी मुबारक कन भी मुबारक कंहिंजूं रातियूं राग ॿुधंदे गुज़रे हेॾे हर मुंडे रागी जो राग ॿुधनि मुबारक आहे हिन मोशरी फिरोज़ वारनि खे मोहम्मद उस्मान चने जे जलसे में अचण वारनि खे जंहिंजी रात अल्लाह जे क़ुरान ॿुधंदे अञा ॾाढे त जो सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ खुदा जो कसम कन ॾेई क़ुरान ॿुधंदे क़ुरान रोआड़े विझंदे अञा वॾे आवाज़ उमर साईं खे क़ुरान रोआड़े उस्मान साईं खे क़ुरान रोआड़े विधो उमर अध रात जे क़यामत गुज़री वेंदो हो क़ुरान पढ़ंदो हर उस्मान साईं एॾो क़ुरान जो आशिक़ हो हेॾे हर मुंडे पछाड़ी जवान खे थक लॻो त बि ज़बान ते क़ुरान पढ़ंदो पियो। इमाम हुसैन साईं एॾो क़ुरान जो पतंग खे परवान हो पछाड़ी करी तारीख़ लिखियो त सैयद जो सर हो त बि क़ुरान जवान पढ़ंदो अबा खातून जन्नत ॾाढे त जो सुभान अल्लाह जेका चकी हलाई नबी 15 सिपर क़ुरान जा पढ़ंदी वेंदी अली सी घोड़े ते हूंदो त बि क़ुरान पढ़ंदो अञा ॾाढे त जो सुभान अल्लाह तमार जॻह क़ुरान जे तीन निशानी मोमिन जी तवकल तीन निशानी मोमिन जी मोमिन क़ुरान ॿुधंदो ईमान वधंदो तीन निशानी मोमिन जी फरमातो अल्लाह रब्बी यतवक्कलू ॾाढे नतीजा सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां हेॾे निहारियो छा थो पढ़ा चो क़ुरान असांखे इज़त कंहिंजे करे मिली आहे चो वॾे आवाज़ सां क़ुरान जे करे हेॾे ॾेही जहान में एस ताईं जेसी क़ुरान सहाबा की इज्जत इमामन की इज्जत औलिया अल्लाह की इज्जत कंहिंजे करे मिली ओ इन क़ुरान जी क़ुरान वधी असी अञा ॾाढे त जो सुभान अल्लाह टी निशानी क़ुरान तुझे
मोमिन जी याद मोमिन जी तवक्कल अल्लाह जे ज़ियारत ते होंदी तेरी निशानी मोमिन जी अल्लाह जो खौफ होंदो टी निशानी मोमिन जी मोमिन के कुरान वंदो टी निशानी मोमिन जी अल्लाह ते तवक्कल होंदी लखन जो मालिक होंदो करोड़ों जो मालिक होंदो बकुले जो मालिक होंदो इक़्तिदार जे कुर्सी से हमारो होंदो विसारत जो ज़मा होंदो पर जदों मुंहिंजी तवक्कल अल्लाह या अञा ॾाढे त सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां ये टे निशानियूं अथव मोमिन जूं हाणे ॿुधो इन्हनि खे ॿ इनाम मिलिया अथई हिकु इनाम क़ुरान वारो ॿियो इनाम अरबी मोहम्मद करीम वारो अञा वॾे आवाज़ सां अर्श वारो तो जे वनुनज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन रब तुझे कुरान रहमता कुरान शिफा कंहिंजे लाइ चओ ॾाढे मोमिननि जे लाइ हाणे ॿुधो कुरान रहमत बि मोमिननि लाइ शिफा बि मोमिननि लाइ हिन आयत में फरमाई लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन हाणे अल्लाह थोरो बि मोमिननि ते कयो आहे हेॾे हाल मोड़े कहते मोमिननि ते मोमिन कहिड़ा जंहिंमें टे निशानी हुजनि अल्लाह खां ॾिजनि क़ुरान वणे जो तवक्कल अल्लाह ते हुजे हाणे क़ुरान खां पुछूं क़ुरान अल्लाह जो थोरो कहिड़ो आहे ॿुध क़ुरान ॾाढे वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह जे मौजा सुणाइलाल कर अल्लाह थोरो कयो मोमिन दे बड़े दर्जे वारो नबी बड़े शान वारो नबी बड़ी इज्जत वारो नबी बा मोमिनन खे अनफुसिन अहाजे जिम संसाद में तमाम ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह सब नबी आया पर हुजूर जे बचन न रादो हेॾे हर मुंडे सब नबी इज्जत वारा पर हुजूर जी इज्जत चमड़नी का मथे हेॾे हर मुंडे आदम अलैहिस्सलाम काबिनी ईसा पैगंबर नहीं जेके नबी आया उन्हनि क़ौमुनि में ऐलान कया हुजूर बुलाई न हो हुजूर जे जमण जा अचण जा तराना रब अगई दुनिया वारनि खे ॿुधाए छॾिया अञा वॾे आवाज़ सां बड़नी इंसान जो ॾाढो जंहिं धरतीअ ते पहिरीं क़दम रखियो आदम अलैहिस्सलाम ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां आदम अलैहिस्सलाम खे औलाद ॾियो जॾहिं पछाड़ी खड़ी आई आदम अलैहिस्सलाम जी हाणे वञण वारो आदम अलैहिस्सलाम जो पुटु शीश अलैहिस्सलाम घर में वेठो आदम अलैहिस्सलाम अखियुनि मां पाणीअ जा नार पंहिंजे पुट शीश अलैहिस्सलाम खे सॾे थो ॾे ओ पुट शीश जी पुट कन ॾे मुंहिंजे लबनि ते रख आदम अलैहिस्सलाम जे पुट शीश अलैहिस्सलाम पंहिंजा कन खणी भाभी आदम अलैहिस्सलाम जे लबनि ते रखिया आदम अलैहिस्सलाम वसियत पियो करे ओ बा शीश करीब जान छड़े लगे वञण वारो पुट शीश ओरे वसियत तो काफी दुआ घुरे रात जो घुरे ॾींहं जो घुरे सुबुह जो घुरे शाम जो काफी दुआ घुरे अल्लाह का घुरजा पर जे दुआ कबूल न थिए मोहम्मद ते दरूद घुरजा अञा ॾाढे जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां आदम अलैहिस्सलाम जे ज़बान ते मोहम्मद जो नालो शीश अलैहिस्सलाम जे ज़बान ते हथ खणी जो मोहम्मद जो नालो शीश अलैहिस्सलाम हैरान आदम अलैहिस्सलाम ते नजर करे तो अब्बा मोहम्मद केर जे बुटमा जन्नत जो राह हुआ जन्नत में रही आयो ला तादाद बड़ा ला तादाद पढ़ने पता ला तादाद जन्नत में हो अल्लाह जा मलाइका जी अब्बा नाजने जन्नत में आए
जन्नत जे दरंदे मोहम्मद जो नालो जन्नत जे वणंदे मोहम्मद जो नालो जन्नत जे महलंदे मोहम्मद जो नालो जन्नत जे वणन जे पन पन ते मोहम्मद जो नालो हूरन जे अखिन में मोहम्मद जो नालो भलाइकन जे छातिन ते मोहम्मद जो नालो लो महफूज ते मोहम्मद जो नालो का भी दुआ घुरे अल्लाह का घुर जा पर जो दुआ कबूल न थे मोहम्मद ते दरूद पढ़ जा अञा ॾाढे त जो सुभान अल्लाह असांखे उहो नबी मिलियो आहे अञा ॼायो कोन्हे ॼमण जा तराना रब कई दुनिया वारनि खे ॿुधाया आदम अलैहिस्सलाम जी ज़बान ते मोहम्मद जो नालो सुभान अल्लाह जो अञा वॾे आवाज़ सां हेॾे हर मुड़े असांजी उहो नबी आहे शीश पैगंबर जी ज़बान ते मोहम्मद जो नालो अॻिते हल इब्राहिम अलैहिस्सलाम अञा ॾाढे त जो सुभान अल्लाह जेको काबतुल्लाह जो राज़ो थी वइद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम सुभान अल्लाह जो हाल बोले अञा ॾाढे जो सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम जी ज़बान ते मोहम्मद जो नालो शीश अलैहिस्सलाम जी ज़बान ते जो मोहम्मद जो नालो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे बैतुल्लाह चयो पुट खे त चइबा मां दुआ थो घुरां तू आमीन चओ सुभान अल्लाह जो सोन न पियो घुरे चांदी न पियो घुरे हीरा लाल न पियो घुरे चओ मुंहिंजा इब्राहिम ऐ अल्लाह मां तुंहिंजे काबे जो राज़ो मुझे पुल मजदूर अल्लाह मजदूरी जी घड़ी आई मुझा खलील सोन जाए सोन जा चांदी खपई चांदी जा हीरा खपन हीरा जा अर्श वारो तुझे घोरो खलील जा इब्राहिम अलैहिस्सलाम तुझे अल्लाह इन काबे जो इमाम दे बैतुल्लाह ठायो तो रसूलुल्लाह इनायत सुभान अल्लाह चइजा जो इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ कबूल थी साईं पाण चंदा अन दावत अबीकुम इब्राहिम मां मोहम्मद पंजबे इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो असर अञा ॾाढे न चइजा सुभान अल्लाह हेॾा हर मुड़े इब्राहिम साईं जी ज़बान ते मोहम्मद जो नालो इस्माईल साईं जी ज़बान ते मोहम्मद जो नालो अॻिते ईसा अलैहिस्सलाम जी ज़बान ते मोहम्मद जो नालो अञा वॾे आवाज़ सां ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जे जमण सां अल्लाह जे तौहीद जो हुकुम ॾिनो छा थो ईसा नबी चवे तो क़ाल इन्नी अब्दुल्लाह सुभान अल्लाह जो हाल बोलो हाल मां समझा तो सर्दी ठारे छड़े अजा ॾाढे जो सुभान अल्लाह क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानिल किताब वजअलनी नबिया हेॾे हाल मुड़े हर ईसा अलैहिस्सलाम को अल्लाह जो नबी जे ॼमण सां खुदा जे तौहीद जो हुकुम वक्त बचारी हो कौम के सदकी कौम आई हेॾे हाल मुड़े कौम के तुझे अहा मुझा मौजज़ा दिखाओ अहा ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जी नबी वाह नबी जा मौजज़ा पर मुझी को मारो मुखा बाद में आखिर ज़मान नबी लो जंहिंजो फर्शद नालो मोहम्मद अरशद नालो अहमद हुंदो यादी मिन बाद इसमो अहमद फर्शद नालो मोहम्मद अरशद अहमद जो मोहम्मद में बिटको कोने अहमद में बिटको कोने अल्लाह जे नाले में बिटको कोने खुदा खुदाई में अकेलो मुस्तफा मुस्तफाई में अल्लाह जे नाले में भी अखर चार मोहम्मद जे नाले में भी अखर ॾाढे ॻाल्हि वारी आवाज़ चार रसूल में भी अखर चार
आखिरत में भी अखर 4, बिस्तर में भी अखर 4, मस्जिद में भी अखर 4, कुरान में भी अखर 4, वड़ा किताब भी 4, वड़ा नबी भी 4, वड़ा मलाइका भी 4, दुनिया जा तरफ भी 4, हुजूर जो न्याणे भी 4, हुजूर जा यार भी 4, इन्हें चीन साग जो प्यार खुदा तेरो कतुई पार थींदे जन्नत जो हक़दार अजा ॾाढे जो सुभान अल्लाह एॾी हर मुड़े कुर्बान वञा हुजूर जे शान का ईसा पैगंबर जे ज़ुबान ते भी हुजूर जो नालो अने एॾी हर मुड़े ॿियनि नबीअनि घुर कई पर सोने साईं जे अल्लाह हर शइ अण घुरी दे अण घुरी हर महीने दुआ घुरी रब मोहम्मद मु महीने में जमी महरम दुआ घुरी सफर दुआ घुरी रब सानी रब लावल रब जमात लवल जमात सानी रजब शबान रमजान शवाल जुल्काद जुलहज हर महीने दुआ घुरी रब जो रब अव्वल जे महीने के सुभान अल्लाह वरी भले चे अजा वडे आवाज हर महीने दुआ घुरी पर खुदा जो रब्बिल अव्वल के महीने के हर ॾींहुं दुआ घुरी अल्लाह जो सुमन जे दिहाड़े के रात दुआ घुरी ॾींहुं दुआ घुरी पर अल्लाह जो फिर खुटी वाले वक्त के हर शहर दुआ घुरी अल्लाह जो मके पाक के हर घर दुआ घुरी अल्लाह जो अब्दुल्ला साईं जे घर के हाँ हुजूर दा हर मौसम दुआ घुरी पर अल्लाह जो मौसम बहार के मौसम भी अल्लाह शहर भी अल्लाह जो माओ केड़ी हुजे हज़रत अमर आमिना के वाला दाई केड़ी हुजे हुजूर जा चाचा हुजूर जो पुफियूं हुजूर जो ॾाॾो हुजूर जो नानू साईं ये सब कह चुकिया पर हुजूर के जेका उम्मत मिली या उम्मत जी चूंड भी अल्लाह अजा वडे आवाज से सुभान अल्लाह एडी हर मुड़े साईं जन आया फिर फुली जे वक्त हो असा जे घर में द्वार जमंदा अमर सिंगार कराए पर मुजो साईं जमंदे जाम सोनो सिंगार जी आयो ऐ सिंगार लबिड़ो एड़ो सिंगार अम्मा कराए सकंदी न डाडी कराई दी न नानी कराई डाडे न जा सुभान अल्लाह एडी हर मुड़े कंडे मुड़े साईं जन सिंगार जी आया कंडे मुड़े थका यल्ला दुखा यल्ला दुखा यल्ला उन्या यल्ला दीदार कंदा बेया थक लहंदा बेया उन्यो लहंदी बेवई दुखो लहंदी बेवई अने डाडे जो सुभान अल्लाह एडी हर मुड़े बीबी आयशा का रवायत त साईं जन जे दी मक्के पाक में जाया उन दी तो यहूदी व्यापार जे गर्ज से मक्के पाक में आया पुछा पियो कराए मक्के वारो रात कंजे घर में बाहर जायो खबर भैया अब्दुल्ला साईं जे घर में बच्चो जायो नालो मोहम्मद अबू कोई जान छड़े अमर आमन जो और यहूदी तो ने मुखे दीदार करायो हुजूर जो दीदार करे जे मुखे हुजूर जा पुछा मुबारक कुल्ला मुबारक देखायो हुजूर जे कुल्ला मुबारक दे नजर करे प्यारे रंग जी गोरी मोरे नबूवत लगी भैया जिते मोहम्मद रसूलुल्लाह लिखलो हुजूर जे चेहरे जो दीदार करे छे मक्के वारो मामूली सीन थव आखिर ज़मान जो नबी थव काडे जो सुभान अल्लाह जमना सा यहूद ने सुनिया तो 12 साल हुजूर जी उम्र थी चाचा मुताल बसंगड शाम जे सफर ते हलियो बोहेरा राह नाले हिकड़ो आलिम पंहिंजी इबादत करण में अल्लाह जी इबादत पियो करे जड़े मक्के जो काफिलो जड़े बोहेरा राह जे गिरजा जे परसा गुजरियो सजी गिरजा में लोडो आयो बोहेरा राह ॿाहिरि निकिरी आयो नज़र शाम का
मक्के का काफिलो पियोले बहिरा राहिब रस्ते ते थी रहियो ओ काफिले वारो बाबा जी दावत कई हुजूर जो चाचो अबू तालिब सां गॾु साईं जो सफ़र हुयो सब आया हुजूर के पोइ सामान वट विहारे आया बहिरा राहिब तो जे ओ अबू तालिब दे खबर सभई आया हो चिन हिकड़ो पोइ छॾे आया हो बहिरा राहिब तो जे मूंखे दावत त उन्ही जवान जी करणी ॾाढे ॾाढे जो सुभान मुखे दावत उन्ही जवान जी करणी जे उन्हें के भी घुरायो बहिरा राहिब चयो ओड़े साईं खे घुरायो बहिरा राहिब जे खचीअ जो वण अगण ते हो जे तो नज़र पियो कयां जिते हुजूर पियो वे उते उस हुई पर साईं वेठो खचीअ जो वण शाम करे मोहम्मद जे मथां बीठो ॾाढे दते सुभान अल्लाह अन कंडे मुड़े अबू तालिब जी ऐं बहिरा राहिब जी कचहरी बहिरा राहिब जी अबू तालिब जी पाण में कचहरी थी बहिरा राहिब सवाल कयो अबू तालिब हे केरा हे केरा तरे चाचो करे भाईटे के प्यार में चंदो आ त मुजो पुटो ही चंदो ना चाचा भाई भाई जो करे मुजा अबू तालिब तुझे बहिरा मुझो पुटवा बहिरा राहिब तुझे ना अबू तालिब कूड़ न ॻाल्हा बहिरा राहिब तुझे तेरी मुलाक़ात ओ अबू तालिब सच ॿुधा जे भाई जो आज हाणे सच चई अबू तालिब हैरान थियो बहिरा राहिब तुझे अबू तालिब हाणे मां तो तोखे ॿुधायां हिन जो नालो मोहम्मद थी ॾाढे ॾाढे जो सुभान अल्लाह हथ खणी जो सुभान अल्लाह ओ नबीअ खे मुंहिंजो मुल्क आहे इशारो मुल्क उन जो ॾाज आहे रखियो जंहिंजे सिर मथां हक़ ताला सदा लौला वारो ताज आहे अजा ॾाढे जो सुभान अल्लाह वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह बहिरा राहिब तुझे अबू तालिब हिन जो नालो मोहम्मद अब्बे जो नालो अब्दुल्ला थी ओ अबू तालिब ही अब्दुल मुतलिब जो चोटो तुंहिंजो भाई थियो हिन जी अम्मा जो नालो आमिना हिन जे ॾाॾीअ जो नालो फातिमा हिन जे नानीअ जो नालो हज़रत बर्रा हिन जे नाने साईं जो नालो वहब कुरैशी खानदान में ए बहिरा तोखे कीअं ख़बर पई अबू तालिब खे बहिरा तुझे ओ अबू तालिब हिन जे बरार मथे कंदे हिन जे बिल्कुल मुबारक जे विच में मोहरे नबूवत लगी पई थी जिते मोहम्मद रसूलुल्लाह लिखल थी अबू तालिब हिन खे शाम में वठी न वञा जीअं मां सुञातो इहो तोरे तजालिब ईअं सुञाणंदुसि मथां तकलीफ़ ॾींदुसि ओ अबू तालिब आख़िर ज़मान जो नबी थी अजा ॾाढे जो सुभान अल्लाह अबू तालिब आख़िर ज़मान जो नबी थी अबू तालिब साईं खे उतां वापसि कयो यहूदी तोरे जो आलिम तुझे बहिरा राहिब तुझे अबू तालिब तोरे में इहो बि लिखियल हो त मोहम्मद हितां वापसि वरी मके वेंदो हेॾे आयो मुड़े ऐं हुजूर जो चेहरो बि त अहिड़ो ॾाढे न ॾिना सुभान अल्लाह हिकिड़ो चयो असांजो नबी चंड जहिड़ो आहे सिज जहिड़ो आहे पर शायदि जेको न सिज जी जाइ चंड जी चांद से तशबीह देना ये भी कोई इंसान है चांद के चेहरे पे छाया मेरे मदनी का चेहरा साफ है वजह से जो शाफी लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैहि भी जो चंद जी जात आऊं पारियान करीन सा तू अच्छो मंजरा तुझो मोहम्मद सदाई सोजरो
कुर्बान वारी बने थे ए यार मुझे हुजूर जो चेहरो पे देण हो जरे साईं गुजर कंदा यहूदी जा थना काफर जा थना गले में घिटन में ही चाहंदा पर हुजूर गुजर कंदो ये नबी दे निहारे कंदा त हेड़ो चेहरो पूरो नथो हेड़ो चेहरो ए यार मुझे पूरो नथो थी सके हथ पनी जो साजे नबी जो वडो शान अना वडे आवाज कुरान खोल इनमें बिन किस्म जी सूरत मदनी हुजूर जी जिंदगी मक्की चौड़ा दे मक्की ए मदनी एरा कने मुडे जे न कुरान के खोलिया चेहरे जी तारीफ कुरान नबी सही चादर की तारीफ कंबल जी तारीफ हथन जी तारीफ मौजज़े जी तारीफ मेराज जी तारीफ पर हुजूर जी सदके न उम्मत जी तारीफ कुरान अना वडे आवाज केरो मान मिलियो हुजूर जे सदके हां सॼी रात पर सॼी जिंदगी वेही मां हुजूर जो शान बयान कया हुजूर जे लब मुबारक एड़ा हुजूर जो नक मुबारक एड़ो कया थी वेंदी पर हुजूर जे सूरत हुजूर जो हुस्न हुजूर जो जमाल क़यामत ताईं का मां हुजूर जो पुट ही न जणी चवड़े आवाज जी कामयाबी छामिया कंडे मुडे मुझे साईं 63 साल जिंदगी किए गुजारी असा जी कामयाबी इन शहर मुझे सी बाड़े सकी हलियो मुझे सी गरीबन सकी हलियो यतीमन सकी हलियो मिस्कीनन सकी हलियो घर वारन सकी हलियो मुझे नबी अजीजन सकी हलियो मुझे नबी शाह सिखारियो 63 साल जिंदगी हुजूर जी एड़ी गुजरी जो मक्के जरे न्यारियो एक बटे मुझे हुजूर जी जिंदगी में कदी न सजा सजनन भी चयो वाह वाह दुश्मनन भी चयो वाह वाह अना वडे आवाज सजनन भी चयो वाह मोहम्मद वाह दुश्मनन भी चयो वाह मोहम्मद वाह जे नबी जी अरशन ए फरशन वाह वाह मानव ऐं जिन्नन वाह वाह कई हुरू फलक अर्श मलक जे नबी जी वाह वाह कई जे नबी जी क़यामत ताईं वाह वाह हलंदी मुबारक अथव एड़ो नबी असां खे अञा वडे आवाज़ ये केरो चला या रसूल ये न्याणियो केत थी आई हुजूर पुछा कियो रे अम्मा वे जोगनी अम्मा नालो चादी जी सफा नाए कदी थी आई किसी मा सखी मर्द हाथ पाए जी थी हुजूर पुछा के गुलाम के जे मथे ते पोती कोने सोना काफा जो न्याणी मथे ते पोती न रखनियो मुजो दिल नबी दोले जैसे न बजे मथे के ढकिया रुकैया के मथे के ढकिया हमें गुलशन के मथे के ढकिया जरा के मथे के ढकिया काफर जी न्याणिया पर नबा मोहम्मद जे आलो आया मोहम्मद जी बे न्याणी बनी हुई असा सजे भेद में न्याणी जे मथन ता पोचू लाए टोपियूं पाराए सिंध जे सकाफत जो नालो ॾेई रोटो ते नचायो भेण रोटो ते नचे टोपी पाए नचे वैर मरना सा नचे या सिंध सकाफत कोने सिंध बगावत मुझे साईं सिंध जे न्याणी में जा मत जे न्याणी में हुजूर दुआ करिए हुजूर मथे ते पोतियूं निन्नियूं मथा गान कया टीवी खोल खबरों बुधाण वारी बमाई जगह गलत तो असा जड़ो मौलवी न खबरों बुधाए केर कोन बुधाए खबरों बुधाण वारी बमाई जगह गलत तो रोड इज्जत जा खैर जा देवाला निकली मुझे साईं न्यान के रचण को न सिखारियो मुझे साईं न्यान के मथे ते पोतीरनी हया जो सबक ॾिनो सारी दुनिया जो रतो खातूने जन्नत जो मुकाबलो करे न सघंदियो हेॾे हर हुजूर जी जिंदगी के गुज़री दुश्मनन सजनन भी कई वाह वाह दुश्मनन भी कई ॾाढे गाला वाह वाह एने हर मुनी कुर्बान वञा हुजूर जिंदगी दा जनाज़ो पढ़ाए साईं वापस वरिया सहाबा गडन नमाज़ जनाज़ा पढ़ाए साईं वापस वरिया रस्ते ते औरत दावत गई
या रसूल अल्लाह वाजी दावत कई तन हुजूर जी दावत कई हुजूर जा गुलाम भी बैठा बकरी जी भाजी हुजूर जी आडो रखी गुलाम बता दी मुझे साईं पेरू कर घड़ी बात थी वरी वापस कयो वहां माई दिजे हबीबे खुदा रसूल खुदा पैगंबर खुदा भला भाजी नवणी जमानी नवणी कुर्बान हुजूर जे गुफ्तार मुझे दिल पर नबी तो ने अम्मा एक बकरी कुठी आन के मालिक जी इजाजत हुई तारे न जा सुभान अल्लाह शाबिरान थी अल्लाह जो रसूल आगे की खबर पई बार फरमाए मोहम्मद अल्लाह जो नबी है अल्लाह जो रसूल है हर दुनिया जी ज़बान दुनिया वाली जी ज़बान फर्क कंदी है ये मिठो है ये कौड़ो है ये फिको है ये खारो है नबी ज़बान फर्क कंदी है ये हलाल है ये हराम है ये जायज़ अञा ॾाढे जो सुहान अञा बुलंद आवाज़ कुर्बान वञा हुजूर जी शान खुद खुदा जो कसम खणी तो जमा असा के ओ नबी मिलियो जे बिख बिख ते दुआ कई हुजूर एकरो पल पतो के न विसारियो विसारियो नबी वफा करे दियो हां तुंजो मुंजो वारो नबी वफा मक्के में हुजूर दुआऊं भरियो मदीने में साईं दुआऊं भरियो कंज मुड़े महराज वारी रात मौला जे हुजूर में बिछवा तभी मोहम्मद उम्मत खिया चतन वाला कपड़ा पायो बिठो उम्मत के याद करे अल्लाह अकबर पेट दा पत्थर बजो बिछवा उम्मत के याद करे पेट दा पत्थर दुख जे करे बता प्यार तभी उम्मत के याद करे हाथ मां पानी पियो है उम्मत के याद करे रोवण करजा मको पियो छले तभी उम्मत के याद करे अर्श वारो अल्लाह जिब्रील के नौकर करे मके पाक हबीब के पान ने घुराए पंजो दीदार पियो कराए तभी हुजूर उम्मत के याद करे है तो बातों का तो बुझा विख विख ते नबी तो के याद पे नबी ने भाई जो हुजूर नबी ने भाई हाने मारो तुंजो मुझो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निभाई दे खुदा जो कसम करी तो जमा मुबारक मजाक कोने असा के ओ नबी मिलियो जेको कयामत जे दी बस ने भाई डाढे न दे सुभान कयामत जोड़ी थींदो जड़ी कुरान तो जे हर जी का बेदार हुंदो यौम यफरुल मरउ मिन अखीह व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीह भावा बेजार औलाद पी मामा बेजार पी औलाद हेने हर मुने जालम सब मरसू जालम कुरान तो जे लात नजर बाजरत नजर उखरा को कजो बारो सुभान अल्लाह द जवरे हतो कने जो सुभान अल्लाह है शरल हुदा समेरा जराना तनी में मोहम्मद करेगा सुनाना तो छोट कारे जो हो दस छोट कारे जो झंडो थल में जगुलवा गुलाबी सो गुलन में अना वडे आवाज के अल्लाह वारे और नबी जो शान नबी की तारीफ नहीं अभी डाडे न जा सुभान अना वडे आवाज अना तो कने जो सुभान मां समझा तो स्टेज से के थक नहीं पियो आ तो कने जो सुभान अना वडे आवाज हमदे खुदा जो झंडो हजरत जे हथ में हूं तो सुभान अल्लाह जे वडी आवाज हमदे खुदा जो झंडो हजरत जे हथ में हूं तो आदम सपासू तो ऐठा झंडे जे हूं वडे आवाज हमदे खुदा जो झंडो
हजरत जे हथ में हूंदो आदम सपासूंदो हेठा जॾे जो हूंदो जन्नत जो दर खोलींदो जन्नत जो दर खोलींदो रोज़े हसीब अरबी वाह वाह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी आहे हबीब अरबी खुदा जो कसम जो इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं अल्लाह काफ़ी थींदो मोहम्मद शाफ़ी थींदो वठी उम्मत खे माफ़ी ॾींदो उम्मत जो बेड़ो तरंदो हली जन्नत में पहुचो असां वरी रंबा कुआड़ी भाला हिक ॿिए जे पुठियां फतवाऊं फलाणा जन्नत में न वेंदा फलाणा जन्नत में न वेंदा फलाणा जो पिणे जी जन्नत जो न वेंदा जंहिं जन्मों पढ़ियो आहे गुनहगार आहियूं पर असांजो कंधार नबी चओ त सही वॾे आबा शफ़ादार नबी हे त हींअर ई जन्नत बढ़ाए हे टुकड़ो तुंहिंजो हे तुंहिंजो हे तुंहिंजो हा न नौशेरे जो बाबा जो यकदम तो हिक ॿिए खे बढ़ाए हेॾे हर मुंडे जन्नत हो अल्लाह जो सुहिणो बाबा जेको फुटण जो ई कोई बंगला सुभान अल्लाह त जो वॾे आबा बंगला भी जन्नत में खीर भी जन्नत में शराब तहूरा भी जन्नत में हूर भी जन्नत में अल्लाह जन्नत जो हूर खबर मुस्तफा जी गुलामी हेते जो हूर भी अथव उथंदे वेंदे दो ये दफ़ा जेके जन्नत जो हूर अल्लाह दीदार कंदे थक लही सुभान अल्लाह जो और जो बुधे ने पूरा पूरा कुछ में हां जान साह पियो थ ॾाढे जो हेॾे हर मुंडे आवाज जन्नत में हूर जेके जन्नत खपे रब कुरान में ऐलान करे छॾियो मुस्तफा फ़क़त बि हो ताबेदारी तुंहिंजी कनि टे इनाम मिलंदनि दोस्ती रखंदोमांइ गुनाह जी माफ़ी ॾींदोमांइ मां अल्लाह सॼी जन्नत ॾींदोमांइ अबा सौदो सस्तो अथव सिर्फ़ असांखे ताबेदारी करणी पवंदी कंहिंजी चवड़े आवाज़ कंहिंजी यशोरे नबी ताबेदारी कहिड़ी शइ नालो आहे ढोल वॼाए रोडन ते ढोल वॼाए अच्छी दाढ़ी सां छेड़ियूं ॿधियूं पे भी नचूं रोडन हा न हिक ॿिए खे इशारा आ घणा ॿुधी मरो अच्छी दाढ़ी सां वेठो नचे रोडन ते ताबेदारी अबू बकर सिद्दीक़ ईअं मल्हायो अबू बकर सिद्दीक़ विलादत ईअं मल्हाई उमर विलादत ईअं मल्हाई उस्मान अली नबी सही ओए आशिक थी गाजा सास के बनाओ हसन हुसैन पंहिंजे नाने जी विलादत ईअं मल्हाई लख 44,000 सहाबिया खुदा जो कसम करे तो जमा ये न मिला यही तो रोड ते वेही नचूं कन्या मुंडे हुजूर जी ताबेदारी असल कामयाबी किने शमीया मुझे नबी हलंदो हो असां न थो चो न असां न थो पर जेके गदो आ उनन ॾिठो विख रसूल जी लिखियो विख मोहम्मद कीअं पियो विख करे सॼो पेर के पियो खणे खबो पेर के पियो खणे कीअं पियो खाए कीअं पियो पिए खीर कीअं पियो पिए घर वारनि ॾे कीअं पियो वञे हेरे ॾियां अम्मा आशा बीबी आशा लिखो त बिस्तरे ते कीअं ईंदो साजना कीअं उथंदा कीअं वेहंदा विख मुस्तफा जे गुलामन लिखी जज्बात में अभी जलाल में जज्बात में टे दफा चई शल उन माण्हू जो नक मिट्टी सां मटजे शल उन माण्हू जो नक मिट्टी सां मटजे अबू हरेरो लिखंदो वञे अबू हरेरो लिखंदो वञे टियों दफो नबी से शल उन माण्हू जो नक मिट्टी सां मटजे अबू हरेरो लिखंदो वञे अबू हरेरो लिखंदो वञे हज़रत उमर जब रोके हुरैरा नबी से जलाल में गुस्से में न लिख हज़रत उमर ने नबी से विहारे उमर अबू हुरैरे के लिखण दे इन नबी ज़बान मां जेड़ी तेरी गाल नथी निकली सके उमर अबू हुरैरे के लिखी मुझे उम्मत में पैगाम पहुंचाई हबीब खुदा कोई केरो जेके अवां जेडी असली बददुआ थी नबी थे बी ऐ मां जो नाफरमान जेको मुझे पीवे मां खरंजा मां मोहम्मद उन्हें के बददुआ दई हेडे ज़बान मां जेडी तेरी गाल नथी निकली विख सहाबी हुजूर जी लिखंदा हुजूर जो हलण चाहो करे घर वारन सां खुश त भई कंदा ता कंदा पंहिंजे घर वारन खुश त भई ता कजो न
तवा के खुश तो भाई ई भी गाना रांदो सुबह जो उन जो मोटंडे अल्लाह याद है तो जो मोमेरा पर हां थोड़ी रब जड़ो करे सके रिजल्ट आवी जे कंदा एक केड़ो जे घर वाली सामने मजाक कय हुज्जत कय अबा हुज्जत केड़ी कई मजाक केड़ी कई जे हुज्जत या के मजाक है कय ससनी जे मोते टे त बचे मां तलाक थई तलाक या हुज्जत तलाक उनके तलाक दयो मायू यारे बेटा तलाक दयो मायू यारे बेटा ए नबी जी उम्मत ए शरई मसला जा तलाक दयो भई छा जंदो ओ मुंह तो तलाक कावड़ मिटनी गावरी तोल वजाए पोजना बजायो जो माई के तलाक आई है मोलण वालन का बड़ा पूछा करायो ओदे दोहलो वजाए पर माने के तलाक नींदा गंडियाले वालन का पूछा करायो तलाक इंदी कावड़ में आऊं हाने बेहार तो चाहे या मोटंदी पर वडा कशाला कढी कोई मोटंदी सागी माई मोटंदी तलाक वाली माई जो त 3 महीना थींदो 3 महीना आदत कंदी भैया बे मुर्सदा निकाह कंदी तो ओ लगे रजा पूछे सा तलाक दे साईं रजा पूछे सा तलाक दे वरी उन्हीं तलाक जो 3 महीना आदत कंदी पोए तोले मुर्की इंदी ओ कबूल कंदे पोए ताना मेहना शरीयत ते मजाक शरीयत ते टोकू मानन के ज्ञान कोने जाहिल को अल्लाह जो वास्तव में नबी जी सुन्नत ऐं शरीयत में खेडण खेडियो शरीयत से मजाक शरीयत का मजाक है अल्लाह जो वास्तव साहबा ॻाल्हाईंदा पर सोचे समझी को ॻाल्हाईंदा साहबा फिक खणंदा त सोचे समझी पोइ खणंदा खुदा जो कदम साहबा जी गुफ्तार बाबा साहबा जो किरदार बाबा सुभान अल्लाह जो वने आवा बुलंद आवाज खुदा जो विख पे मोहम्मद ज़फ़ा कई ओ बने यार नबी दे याराना नबी जे गुलाम ने आशिका तो बने सुभान अल्लाह ओ बने यार नबी दे याराना बने यार मुसावा भी हिकड़ा आवाज थी जो ओ बने यार नबी दे याराना दा बने यार नबी दे याराना शक हो गई तो चल मदीने देख ले छोड़ा बाजारा दा बने यार नबी दे याराना दा बड़े आवाज से सुभान अल्लाह खुदा जो कसम अबू बकर कार में को साईं सा के जो मजार में गद उमर अबू मजे साईं सा मजार में जो गदवा साहबा के मान मर्तबो इन जे करे मिलियो हुजूर जी ताबेदारी अज वायदो कयो साहबा जी नक्शे कदम ते हलंदा इन वक्त यजीद तो वरी करबला उथलिया भाई करबला उथलिया उन वक्त करबला नहीं यजीद सा मुकाबले करण वारो मुजो मौला हुसैन अज जो यजीद है इमरान हुसैन साईं जे नक्शे कदम ते हलंदे मौलाना फजल रहमान सा मुकाबलो करे इंशाअल्लाह जे करबला हमें यजीद शिकस्त खादी ही भी यजीद शिकस्त खाइंदो इंशाअल्लाह यार तको कोनी फलाण बेकराम खड़ा तुम नहीं कर हे मुल्क जो हुक्मरान फलाणो बेकराम खड़ा तू कर फलाणो जे फलाणो खड़ा तुमने पे जो करे विराई दो नहीं से आ जा कोने हक जा आलम आदम मौलाना आदल जड़ा का शहीद